दादू भरसां ॻोठ मिसरी चांडियो जे रहवासियुनि दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एजाज़ अली, न्याज़ हुसैन, मज़हर चांडियो ऐं ॿियनि साफ़ इनाडो दाहींदे चयो त ॻोठ जे कुझु शरपसंद माण्हुनि ज़फ़र अली, मंज़ूर, इरशाद चांडियो ऐं ॿियनि बिना जवाब असांजे घर जे मेन घिटी बंदि करे छॾी आहे, जेका 100 सालनि खां मौजूदु आहे, जेका खोलण लाइ संदन वटि पाक किताब खणी वियासीं त घिटी खोलण बदिरां मोतमार धमकियूं ॾिनियूं, जंहिं बाद 17/12/2023 ते घिटी बंदि कंदड़ असांजे गभरू नौजवान साजिद हुसैन चांडियो खे ज़फ़र अलाह ॾिनो, रमज़ान, इरशाद राशिद ऐं ॿियनि डंडा ऐं कुआड़ियूं हणी क़तल करे छॾियो, जंहिंजो केस बोरडी थाणे ते ॼाणायल जवाबदारनि मथां दाख़िल थियल आहे। बोरडी थाणे जो SHO अहमद अली अंसारी जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। 35 ॾींहं गुज़रण बावजूदि केस जो चालान अदालत में पेश न थी सघियो आहे। असांजे कमनि जे फसल ते पिणु जवाबदारनि पुलिस जे साथ सां कब्ज़ो करे वेठल आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे बोरडी थाणे जे SHO ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे कमनि जे फसल तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।